नाज़िर ठठी वेझो घर जी भिति किरण सबब ब मासूम भाइर दबजी फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा उमर कुंभार खां। जी उमर जी पीर पट्टो लगे पोरियत गोठाणे इमाम बख्श खासकली जा महसूम मारड़ा सीए सबब घर अंदर सुतल हुआ। संदन वालदेन घर जे विरांडे में सुतल हुआ तो ओचितो घर जी दीवार महसूम बारड़न मथा ढही करे किरी पई। इमाम बख्श खासकली जा महसूम बारड़ा 10 वरियन जो अशरफ ऐं 7 वरियन जो मोहम्मद अबड़ो जी फौत थी विया, जॾहिं त संदन हिकु नियाणी 5 वरियन जी नूरियन सख्त ज़ख्मी थी पई। गुज़िरियल रात देर सां पेश आयल अफ़सोसनाक वाक़िए में दबजी वियल ॿिन्ही मासूम ॿारनि खे दीवार हेठां कढी करे रूरल हेल्थ सेंटर वर पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि संदन फौतियुनि जी तस्दीक कई। ज़ख्मी 5 वरियनि जी नूरिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो। वाक़िए बैदि घर में कहराम मची वियो। अफ़सोसनाक वाक़ियो गुज़िरियल रात देर सां पेश आयो, जिते घर में सुतल ॿारनि मथां दीवार ढही पवण करे मुतासिर गरीब पोरियत इमाम बख्श खासकली जो घर उजड़ी वियो। इलाके में कोरा मतल। जी उमर मेहरबानी।